अस्सलाम वालेकुम संगत संगत है असां लाइ चाचो अब्दुल मजीद थई बिरयानी खणी आयो आहे हया अल सलामा मां। सो ही बिरयानी आहे माशाल्लाह VIP चांवर। अब हिन में ॿियो छा पियल आहे, गोश्त या मुर्गी आहे? हा वाह गोश्त आहे, वाह वाह। आहे असांजो प्यारो दोस्त सिजाद चनो साहब ऐं हेॾां आबिद बबर ऐं हेॾा मां पाण फ़कीर तारिक हुसैन शाणी, हेॾे चाचो वेठो अथव अब्दुल मजीद थईम साहब। सो संगत जुमे जो ॾींहुं आहे, सो असां सोचियो तव्हां दोस्तनि खे बि दीदार करायूं। मोहबतूं मिठा बिस्मिल्लाह करे लाहिस। हा लाहिस बिस्मिल्लाह कर। वाह 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 नसीबन वारा खाईंदा। कंहिंमें एॾां हो पंके कलाए छा इहो ॾिनो आहे। वाह वाह यार सही ॾिसो वाह 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 ज़बरदस्त सही बिल्कुलु बिरयानी आहे बाबा VIP। सो संगत खाओ जो सलाह अथव, जिथे मुंहिंजो ख़ुशि हुजो मुरकंदा रहो। चाचो सम्झो वेठो अथव अब्दुल मजीद थईम साहब, मोबाइल पे थो ॾिसे। सो मोहबतूं लख लाइक।